जन शयुनि जे करे घरनि में बरकत ईंदी आहे, उन्हनि में हिकिड़ो आहे सलाम। जॾहिं बि कोई पंहिंजे घर में अचे, घर में दाख़िल थिए, त पोइ घर में दाख़िल थियण सां सलाम, अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। इन सां अल्लाह जे तरफ़ों रहमत नाज़िल थी। इन सलाम वराइण सां तव्हांजे घर ते बरकतूं नाज़िल थियूं, तव्हांजे रिज़्क़ में, उमिरि में अल्लाह रब्बुल इज़्ज़त रहमतूं ऐं बरकतूं नाज़िल फरमाए थो। एतिरे क़दुरु आहे त जेकॾहिं कंहिंजे घर में नंढा ॿार या औरतूं, उन्हनि जे दिलि में ख़ौफ़ आहे या उन जे दिलि जे अंदरि ईअं सम्झो त शैतानी वसविसा आहिनि, एतिरे क़दुरु बि आहे जेकॾहिं कंहिं घर जे अंदरि कंहिं ग़ैबात ऐं जिन्नात जो हमिलो हुजे त उन घर में दाख़िल थियण सां माण्हू सलाम पढ़े, अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह। पाण अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो सलाम पढ़णु तव्हांजो कमु आहे, इहे शैतान जिन घरनि मां भॼी वेंदा। घर में दाख़िल थियो सलाम, घर मां निकितो त बि सलाम। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जॾहिं तव्हां घर में वञो त सभ खां पहिरियों सलाम, फब्दऊहा बिस्सलाम। जॾहिं घर में दाख़िल थियो त पहिरियों कमु तव्हांजो सलाम हुजे। जॾहिं घर मां निकिरो त पोइ पंहिंजे घर वारनि खे अलविदा बि सलाम सां कयो, अलविदा कयो। घर मां निकिरो था ॿाहिरि तॾहिं बि सलाम चई करे पोइ तव्हां ॿाहिरि हलिया वञो। إن الله لا يغير ما بقوم حتى يغيروا ما بأنفسهم